आसन वाक़िया कंदासीं। दादू जी अदालत मिरबाब चांडियो जे 3 गिरबातुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 9 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। दादू जी अदालत मिरबाब चांडियो जे 3 गिरबातुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 9 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। तफ़सील मालूम कयूं था। दादू मां अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अशफाक, तफ़सील आगाह कजो। बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू मेहर तालके में उमर रबाब चांडियो जे 3 घर भातियुनि वारे क़त्ल केस जी ॿुधणी अॼु ॿिए ॾींहुं बि मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में जारी रही, जॾहिं त फिरियादी धुर उमर रबाब चांडियो जे वकील जेको आहे सो उहे दलील ॾिना आहिनि। उन खां पोइ जेको आहे दलील मुकमल न थियण ते अदालत पारां उहा केस जी ॿुधणी 9 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। सरदार चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां कोड़ा हुजूं हा त अदालतुनि में पेश न थियूं हा ऐं डिॼूं हा ऐं लिकूं हा, पर असां सचा आहियूं। असांजो हिन वाक़े सां को बि तालुक़ु न आहे ऐं इनशा असां हितां सुरखुरू थी निकिरंदासीं। पर उमर रबाब चांडियो बि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन चयो आहे त असां हर दलील सां गॾु कानून बि पेश कयूं था त जीअं जेकी एविडेंस आहिनि उहे शाहिदियूं जेके असांजूं थियूं आहिनि उहे साबित थियनि। ऐं उन सां गॾोगॾु हिन चयो त 9 जनवरी ताईं असांजी केस जी ॿुधणी जेका उहा मुलतवी कई वई आहे ऐं असांजो वकील अञा दलील पूरा न आहिनि कया। हिन चयो त 17 जनवरी ते जेको आहे मुंहिंजे वालिद चाचे ऐं ॾाॾे जे जेको आहे वरसी बि आहे, उते बि असां उते वॾो जेको आहे सो वरसी थींदी। उन सां गॾोगॾु हुनजो वधीक चवणु हुयो त हीअ जेको असां जी उमेदु आहे अदालतुनि मां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां अदालतुनि जा जेको आहे हाज़िरी ते अचूं था ऐं मूंखे उमेदु आहे त हिन केस में जेके सरदार आहिनि उन्हनि खे सज़ा लॻंदी। हिन जो इहो बि चवणो हो त अदालतुनि में इंसाफ़ जी देरि हुअण जे करे केतिरा ई माण्हू जेकी आहिनि उहे इंसाफ़ अदालतुनि मां न मिलण जे करे उहे थकिजी पवनि था ऐं उहे केसनि था हथु खणी वञनि था। जी अशफाक मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।